नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही शहर में मासूम नीगर गिटीअ मंझां मुबीना अगवा। ख़ाली घर में वाड़ियल नीगर खे पुलिस ताला तोड़े बाज़ियाब कराए वरितो। जी नाज़रीन, रिपोर्ट मुश्ताक अली रोदनाणी मुताबिक़ जोही शहर जो नीगर गिटीअ मंझां मुबीना अगवा दोस्ती न रखण तां 13 साला नौजवान इदरीस पवहर वल्द मीरा पवहर के शहर मंझां ज़बरदस्ती अगवा करे गोपांग महल्ला जे हिक कमरे अंदर बंद कयो वियो। इतला ते जोही पुलिस शहरनि सां गॾिजी कमरे जा ताला तोड़े नौजवान के कपड़नि खां आजी हालत में बाज़ियाब कराए वरितो। नौजवान खे थाणे ते आंदो वियो, जिते नीगर ॿुधायो त स्कूल वेंदे घिटीअ मंझां ज़बरदस्ती खुंभे ख़ाली जॻह में बंद कयो वियो। ॿिए तरफ़ पुलिस पारां जवाबदार जी गिरफ़्तारी जे लाइ छापा जारी आहिनि। नीगर जे चाचे मुश्ताक पवहर मूजिबि जवाबदार हाजिन गिरोही रक्षा हलाईंदड़ ओबाश आहे, जेको शहर अंदरि अहिड़ियूं कार्रवाइयूं कंदो रहंदो आहे। तव्हांजो छा थिए मुझे भाई के असर इन्हनि खे माना समझो दाबा ॾेई प्रेशर ॾेई ॿारनि खां नाजायज़ कम थो वठे ऐं इनजे ख़िलाफ़ सख़्त एक्शन खणी दहशतगर्दी जो जेको आहे सिंध जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो।